लालच। हिक शहर में महालक्ष्मी जो मंदिर हो। सुबह शाम केतिरा ई माण्हू मंदिर में ईंदा हुआ, महालक्ष्मी जो दर्शन ऐं पूजा कंदा हुआ। हिक फ़क़ीर भी रोज़ मंदिर वटि अची वेंदो हो के माण्हू हुनखे कुझु दान ॾींदा हुआ। हुननि खे ॾिसी फ़क़ीर दिलि में देवीअ खे रोज़ प्रार्थना कंदे चवंदो हो त महालक्ष्मी माता तो हिननि खे हेॾो धन ॾिनो आहे, मूंखे बि थोरो धन त ॾे त मां पिनण खां छुटी पवां। हिकु ॾींहुं महालक्ष्मी माता फ़क़ीर जी वेनती ॿुधी ऐं खेसि दर्शन ॾिनो। चयाईं त मां तोखे धन ॾियण आई आहियां। इन ते फ़क़ीर ॾाढो ख़ुशि थियो। हुन वटि हिकु पुराणी झोली हुई। हुन उहा ई देवीअ अॻियां झली। महालक्ष्मी चयसि त अॼु जेतिरो घुरंदे ओतिरो तोखे मिलंदो, पर हिकु ॻाल्हि यादि रखजांइ, झोलीअ खां जेको धन ॿाहिरि किरंदो सो मिटीअ बणिजी पवंदो। एतिरो चए देवीअ हथ जी तिरी खोली त सोना सिक्का वसण शुरू थिया। फ़क़ीर एतिरा सोना सिक्का ॾिसी ॾाढो ख़ुशि थियो। हुन जी झोली अध खां मथे भरिजी वई। देवी चयसि त एतिरो धन काफ़ी अथई। फ़क़ीर जो मन लालच में भरिजी वियो। हुन देवीअ खे चयो त अञा ॿिया बि सोना सिक्का ॾियो। देवीअ वरी सोननि सिक्कनि जी बरसाति वसाई। पुराणी झोली हुई फाटी पई। सभु सोना सिक्का ज़मीन ते किरी मिटी थी पिया। महालक्ष्मी माता गायब थी वई। फ़क़ीर मुंहुं मथो पिटण लॻो। हू पंहिंजी लालच ते पछताइण लॻो। सच चयो अथनि, लालच बुरी बला आहे। हीअ कहाणी हिते ख़तमु।